इहो टुटल ॻंढींदो थव सचो सतराम, पंहिंजी चादर में ढकींदो थव सचो सतराम। इहो सचन खे आणींदो थव सचो सतराम, इहो कूड़े न संदो थव सचो सतराम, इहो पत्थर बेगारींदो थव सचो सतराम, इहो कंकर न संदो थव सचो सतराम, इहो बाग वेही ठाहींदो थव सचो सतराम, सचो सतराम चो सचो सतराम। अर्थ, सचो सतगुरु राह खां फरार थियल इंसान खे पंहिंजी रहमत भरी नज़र सां निहाल करे पाण सां ऐं आदर्शी मुआशरे सां मिलाए था छॾनि ऐं सच जी वाट था वठाइनि। मक़सद धुनी साहिब जे हिन पद में असांखे ॿुधायो वियो आहे त रहमत वसाईंदड़ प्रभु कंहिं भिटकियल खे सची वाट वठाए उनखे अहिड़ी रहमत था कनि जो उहो माण्हू पंहिंजा ख़ुदा कम छॾे थो ॾे ऐं सचा सतगुरु उन ते पंहिंजी रहमत करे सभिनी दुखनि खां आजो था कनि। मिसाल, शिकारपुर जो भाई ताराचंद साईं जन वटि आयो ऐं अर्ज़ु कयाई त मूंखे शिकारपुर जी पंचायत शहरगीरी तां लाहे छॾियो आहे जो मूं उन्हनि जे हुकुमनि जे ख़िलाफ़ वर्ज़ी कई ऐं काफ़ी ॾोह कया आहिनि। केतिरनि चङनि मुड़सनि ऐं संतनि वटि फिरियो आहियां पर कंहिं बि साथ न ॾिनो ऐं चयो त जेका कई अथई पाण लोड़, असां तुंहिंजा भार नथा खणी सघूं। सचे सतराम जो त जीअं पाण सचो तीअं सौदो बि सच जो। तंहिं चयो त रुगो हिकु वारी तौबा कर ऐं वरी कंहिं ख़राब कम खां पासो करे सची दिलि सां उन ई मालिक खां माफ़ी वठि त ईश्वर हर ॾोह बख़्शण हार आहे। सिर्फ़ पाण ते यकीन करियो, वरी ॾोह न कंदासीं, चङी वाट वठंदासीं, हर ॾुखे जी मदद कंदासीं, दुख में बि सच जो दामन न छॾींदासीं। जॾहिं ईअं कंदे त हू पाण तोखे सॾे अची भाकुर पाईंदा। तॾहिं उन ई शख़्स खे संतनि जे वचन जो एतिरो त असरु थियो जो सभु बुरायूं छॾे रड़की साहिब में शेवा करणु लॻो ऐं हर रोज़ संतनि जा वचन ॿुधी हंडाइण लॻो। जॾहिं घर वियो त पंचायत हिन खे चङो ॾिसी रही हुई, पाण गॾु थी, ऐं जंहिं शख़्स मां सॼो शहर बेज़ार हुयो उन खे सिधी वाट ते आणण ते सचे सतगुरु जा गुण ॻाए पाण सां मिलाए छॾियो। असांखे बि उन ई मालिक जे हुकुमनि जी पोइवारी करणु घुरिजे जीअं उन ई सचे जे हुकुमनि ते हली पाण खे ईश्वर दर सुरखरू करे सघूं। इहो सचन खे आणींदो थव सचो सतराम, इहो कूड़े न संदो थव सचो सतराम। अर्थ, ईश्वर सच ॿोलींदड़ ऐं उन ते अमल कंदड़नि जो साथ ॾींदो आहे ऐं जेको उन जे नाले जो कसम खाई सच नथो ॻाल्हाए तंहिंखे सचे जे अॻियां झुकाईंदो आहे। मक़सद, धुनी साहिब जे हिन पद में सम्झायो वियो आहे त प्रभु या सतगुरु खे उहे प्यारा आहिनि जेके उन्हनि जे कर्मनि खे ॾिसी पाण अहिड़ा कर्म कनि था ऐं पंहिंजा भाग बणाए ज़िंदगी संवारनि था। मालिक अहिड़े सतपुरखनि ते कृपा करे पंहिंजो बणाइनि था जेके सचे सतगुरु या ईश्वर जे नाले ते कूड़ियूं कसमूं खणनि था ऐं पाण खे ऊच सॾाए नीच कर्म कनि था
ऐं ॿियनि खे परेशान कनि था, से हित बि परेशान रहनि था ऐं मालिक जी दरगाह में बि ॾोही साबित थियनि था। मिसाल, दयाराम ऐं मूरजमल पाण में भाईवारी करे कारोबार शुरू कयो। तॾहिं मूरजमल खे कपत्या जागी, जंहिं धंधे में कमाई बदिरां नुक़सानु ॾेखारियो, जॾहिं त दयाराम नफ़े जी घुर करे रहियो हो। ॿई फ़ैसिले लाइ रिड़की साहिब आया, जंहिं मूरजमल सॼो कूड़ खां कमु वरितो ऐं दयाराम सच ॻाल्हायो। अगरि ग़लती कई बि हुयई त ज़ाहिर कयई ऐं माफ़ी वरिताई। चई त सतगुरु दर मां कूड़ असुल न ॻाल्हाईंदुसि। ॻाल्हियूं हलंदे ॿिन्ही भाईवारनि पाण में फ़ैसिलो कयो त अमीननि मां कुझु कीन वरंदो, सो डेवरी साहिब ते था फ़ैसिलो छॾियूं त जेको कूड़ो हूंदो उहो 7 ॾींहंनि अंदरि कूड़ो थींदो। मूरजमल उहो फ़ैसिलो जल्द क़बूल कयो, जो उन सम्झो त ॻाल्हियुनि में मां कूड़ो थींदुसि ऐं बदनामी थींदी। नियत जी मारागी कंहिंखे पई आहे जो मूंखे पवंदी। उहो फ़ैसिलो करे सभु थिया त जेको सचो हूंदो उहो 8 ॾींहं पाण सुरखुरु थींदो। ठीक 8 ॾींहं मूरजमल जीअं निंड मां उथियो, मुंहुं धोइण लाइ पाणी खयाई। अखियुनि खे पाणी लॻण खां अॻु 2 अखियुनि जा तारा फाटी पिया ऐं रतु रीला करे वहण लॻो ऐं डॉक्टर वटि पहुचण खां अॻु 2 अखियूं ख़तम थी चुकियूं हुयूं। पोइ मूरजमल घणो ई पछतायो ऐं जल्द जल्द रिड़की साहिब ईंदो हो ऐं चवंदो हो त मूं घणनि दरबारनि में कूड़ ॻाल्हाए देगूं लहराए ईंदो हुउसि त कुझु बि कोन थींदो हो। हित मूं केतिरियूं बासूं बासियूं, पर कूड़ हुजण करे हिन सचे सतगुरु हिकु न ॿुधी। ऐं जीअं नालो अथसि सचो सतराम, तीअं सच जो सौदो करे ॾेखारियो। मां बराबरि कूड़ो हुउसि ऐं सज़ा पातमि ऐं सभिनी खे चवां थो त हिन सचे जे नाले कॾहिं बि कूड़ी कसम न खणिजो, न त ज़रूरु भोग भोगणो पवंदो। उन ई मिसाल मां असांजूं अखियूं खुलणु खपनि त असां उन ई मालिक वटि तॾहिं क़बूल पवंदासीं जॾहिं सच ते हलंदासीं।